वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां आम माण्हुनि लाइ बिजली जी क़ीमत में घटिताईअ जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि बिजली जे शोबे जे हवाले सां क़दमनि ते आला सतह इजलास थियो, जंहिंमें परॾेही सीड़पकारी तहत 600 मेगावाट शमसी तवानाई जे मंसूबनि ते बि ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में आम माण्हुनि जे लाइ बिजली जे फी यूनिट में घटिताई करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिदायत कई त कोयले वसीले हलंदड़ बिजली घरनि खे मक़ामी कोयले ते मुंतक़िल कयो वञे ऐं बिजली जी सप्लाई वारे निज़ाम खे बहितर बणायो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मुल्क अंदरि मुस्तक़बिल में सिर्फ़ साफ़ ऐं घटि लागत वारी पन बिजली ऐं क़ाबिल तजदीद प्लांट्स लॻाया वेंदा। वज़ीर आज़म वास्तेदार अख़्तियारनि खे शमसी तवानाई जे इन मंसूबे में परॾेही सीड़पकारी जे हवाले सां क़दम तेज़ करण जी पिणु हिदायत कई। वज़ीर आज़म चयो त बिजली जे अघनि में घटिताई कई वञे त जीअं सनअती वापेदारनि खे घटि लागत ते बिजली जी फ़राहमी मुमकिन बणाए सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त बरसातुनि सबबि थियल नुक़सान जे हवाले सां नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी खे हिदायत जारी करे छॾी आहे। जिते सामान जी ज़रूरत आहे उते पहुचायो वञे। पावर सेक्टर जे हवाले सां आला सतही जे इजलास में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त बरसातुनि सां डैम भरींदासीं, जंहिंसां पन बिजली में फ़ाइदो थींदो। वज़ीर आज़म चयो त बरसातुनि में काफ़ी जानी नुक़सान बि थियो आहे। अॼु असां बि पहिरियों सेक्टोरियल रिव्यू आहे। मईशत ते केतिरा ई इजलास थी चुका आहिनि। अॼु पावर डिवीज़न जो पहिरियों सेक्टोरियल रिव्यू आहे। शहबाज शरीफ़ चयो त अॼु सभ खां पहिरीं बिजली चोरी रोकणी आहे। पंजाब में इन हवाले सां काफ़ी बहितर कमु थियो आहे। खेसि यकीन आहे त ॿिया सूबा बि कमु कंदा। हुन हिदायत कई त आलमी सतह जा कंसल्टेंट्स मौजूदु आहिनि, उन्हनि खे वठी अचो त जीअं उहे रिपोर्टूं ॾियनि ऐं असां उन तरफ़ तेज़ीअ सां अॻिते वधी सघूं। वज़ीर आज़म चयो त सरप्लस बिजलीअ जी मार्जिनल क़ीमत ते कुझु कयो वञे। हाइड्रो पावर जी तरक़ीअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी ऐं चेयरमैन वापडा दियामिर बादशाह जी तजवीज़ ते बि गौर कयो वेंदो। जेका मुल्क में टैंकर माफ़िया आहे उहा मुल्क जी दौलत खे लुटे रही आहे। शहबाज शरीफ़ चयो त बिजलीअ जी ट्रांसपोर्ट जी ज़रूरत लाइ $27 अरब जी एक्सपोर्ट कई वेंदी आहे, पर उनखे घटि नथो करे सघिजे। पर बिजली जा मनसूबा आहिनि जेके अरबन जो तेल बरामद थी रहियो आहे, उनखे ॿई तरीक़नि सां कंट्रोल करे सघिजे थो। पाकिस्तान आमिर तांबा जी फायरिंग में भारत जी मुलविस हुजण जो शक ज़ाहिर कंदे चयो आहे त भारत पहिरियां बि पाकिस्तान में सिधो सौं क़त्ल जी वारदात में मुलविस रहियो आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त भारतीय दहशतगर्द सरबजीत सिंह ते हमले में मुलविस आमिर तांबा जे फायरिंग में भारत जे मुलविस हुजण जो शक आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त पुलिस आमिर तांबा जे फायरिंग वारे वाक़े जी जांच करे रही आहे, पर हिन वक़्त ताईं पुलिस जो शक भारत ॾांहुं वञी रहियो आहे, छाकाणि त इन खां अॻु बि आमिर तांबा खां अॻु भारत 4 क़त्लनि जे वारदात में मुलविस रहियो आहे। त चवणो त जांच मुकमिल थियण ताईं इहो चवणु बहितर न आहे। भारत जो अहिड़ो तरीक़ो रहियो आहे। घरू वज़ीर चयो त बिजली जी क़ीमत तमामु घणी आहे। असांजो इजलास बि ओवर बिलिंग ते हो, जॾहिं त FIA लाहौर इन हवाले सां तमामु सुठो कमु कयो आहे। लेस्को में 83 करोड़ यूनिट्स जो ओवर बिल थियो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त सरकारी ऑफिसूं आम माण्हुनि खे ओवर बिलिंग करे रहियूं आहिनि, जॾहिं त 300 यूनिट्स वारनि ग़रीबनि खे बि ओवर बिलिंग करे ज़्यादती कई पई वञे। हुन चयो त ओवर बिलिंग ख़तमु थियण ताईं मुहिम बंदि न थींदी। सॼे पाकिस्तान में ओवर बिलिंग ते कमु शुरू कयो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त हू एयरपोर्ट्स ते इमिग्रेशन काउंटर्स जो मसइलो हल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। इंग्लैंड जे हैथरो एयरपोर्ट ते बि इंतज़ारु करणो पवंदो आहे, पर असां पंहिंजे हवाई अॾनि ते ईअं करणु नथा चाहियूं। हुन चयो त असां एयरपोर्ट्स ते गेट्स ते पिणु कमु शुरू करे छॾियो आहे त जीअं इमिग्रेशन ऑफिसर खां सवाइ पासपोर्ट स्कैन कयो वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर वधीक चयो त बलोचिस्तान में 8 पंजाब वासियुनि जे क़त्ल जे जांच जारी आहे। उन्हनि खे ज़ियारत जे वीज़ा ते वठी वञी रहिया हुआ। इंसानी स्मगलिंग ते पिणु कमु हली रहियो आहे। संदसि चवणो त कराची शहर में स्ट्रीट क्राइम जे हवाले सां इंस्पेक्टर जनरल सिंध सां राब्ते में आहियां। सिंध पुलिस उन ते कमु करे रही आहे ऐं रोज़ानो माण्हुनि खे गिरफ़्तार पिणु कयो पियो वञे। हुन चयो त सोशल मीडिया बाबति कानून साज़ी थियणु घुरिजे। बरतानिया अमरीका में बि जेकॾहिं को कूड़ो ट्वीट करे थो त पकड़ियो वेंदो आहे। पाकिस्तान में ईअं थींदो आहे त कंहिं ते गंद न उछलाइणु घुरिजे, उन ते कानून साज़ी थियणु घुरिजे। संदसि चवणो त पाबंदी न हुजणु घुरिजे, पर उन ते कानून ज़रूरु हुजणु घुरिजे। इहो मुंहिंजो हक़ आहे त जेकॾहिं को मूं मथां को कूड़ो इल्ज़ाम लॻाए त मां उन जे ख़िलाफ़ु किथे बि वञी सघां थो। मोहसिन नक़वी चयो त पाकिस्तान अफ़गानिस्तान सां लगातार राब्ते में आहे। लॻभॻि समूरनि दहशतगर्दी जे वाक़िअनि जो मास्टर माइंड या त वरी समूरी रिथाबंदी अफ़गानिस्तान मां ई थी आहे। इहो हिकु संगीन मसइलो आहे ऐं उन ते कमु करे रहिया आहियूं। वेलकम बैक नाज़रीन। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार धाड़ेलनि खे वार्निंग ॾिनी आहे त हू
हथियार फिटाकनि खेनि अदालत में पेश कयो वेंदो। ॿी सूरत में ऑपरेशन करे धाड़ेलनि जो ख़ात्मो कयो वेंदो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार कंदकोट में एसएसपी ऑफिस पहुतो, जंहिं बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त धाड़ेलनि खे चऊं था त उहे हथियार फिटाकनि खेनि अदालत में पेश कंदासीं। ॿी सूरत में धाड़ेलनि जो ख़ात्मो आणींदासीं। हुन चयो त कश्मीर एट कंदकोट ऐं घोटकी ज़िले में पंजाब ऐं बलोचिस्तान जे बॉर्डर वारा इलाइक़ा लॻनि था, उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं। शिकारपुर, घोटकी ऐं कश्मीर जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन थींदो। असां कुझु शयूं फाइनल करे वरितियूं आहिनि। संदसि चवणो त धाड़ेलनि वटि जेके हथियार आहिनि उहे पुलिस वटि न आहिनि। असां हथियारनि बाबति वफ़ाक़ी हुकूमत खां इजाज़त घुरी आहे। संदसि चवणो त निगरान हुकूमत जे वक़्त में माहौल ख़राब थियो। झेड़नि जे ख़ात्मे जे लाइ क़बीलनि जे सरदारनि सां गॾिजाणी कई आहे। कराची में ॿीहर गॾिजाणी कंदासीं ऐं झेड़नि जो ख़ात्मो आणींदासीं। ज़ियाउल हसन लंजार जो वधीक चवणो त सब्ज़ोई गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। पुलिस पिकट क़ाइमु करे वरिती आहे। ॿियनि ज़िलनि खां नफ़री मोकिली वई आहे। आरआरएफ ऐं सीटीडी जा 1000 जवान पिणु मोकिलिया विया आहिनि। प्रिया कुमारी जे बाज़ियाबी बाबति सूबाई वज़ीर जो चवणो त JIT ठाही वई आहे। सखर वञी हू मुलाक़ातूं कंदो, जॾहिं त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे हवाले सां बि जल्द हाकारी नतीजा ईंदा। होॾां घरू वज़ीर वापारी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी सां पिणु मुलाक़ात कई। वापारी बिरादरी अमन अमान जे उपान ते SSP कश्मीर जी वाखाण कई ऐं सहकार करण जो इज़हार कयो। उन मौक़े ते घरू वज़ीर चयो त भुंगल ऐं अगवा ऐं हिरख जी अगवा वारनि वाक़िअनि जे ख़ात्मे जे लाइ कमु हली रहियो आहे। IG सिंध जो चवणो त कुझु हंधनि ते पुलिस धाड़ेलनि ख़िलाफ़ उपाउ वठी रही आहे। अमन अमान जी सूरतहाल ते ज़ाब्ते जे लाइ पुलिस मौजूदु आहे। सिंध हुकूमत पुलिस खे मुकमल तौर ते सहकार फराहम करे रही आहे। तो पता है कि यहाँ पर जो मुसलसल एक लॉ एंड ऑर्डर की सूरत हाल है, उसको देखते हुए मैंने पहले IG साहब को रिक्वेस्ट की थी कि वो भी यहाँ पर आएँ और यहाँ के हालात देखें कि किस तरह स्ट्रेटजी बनाएं, ताकि हम चाहते हैं कि सिंध में अमन व अमान हो। और उसी सिलसिले में आज सीनियर ऑफिसर्स की मीटिंग की है IG साहब के साथ बैठ के, और काफ़ी चीज़ें हमने डिसाइड की हैं जो आगे लाएअमल बनाना है कि इस डिस्ट्रिक्ट में, शिकारपुर डिस्ट्रिक्ट में और घोटकी डिस्ट्रिक्ट में जो कुछ कच्चे में जो डाकुओं की सूरत हाल है या अगवा हुए हैं हमारे लोग, तो उनको हम यहाँ के लोगों को एक तो अमन व अमान की नवीद सुनाएं और आगे जो यहाँ पर स्टेबिलिटी लाएं ताकि यहाँ के लोग सुकून से रह सकें। तो उसी हवाले से ये मीटिंग थी। और ख़ात्मा तो ज़रूर होना है। क्रिमिनल अनासिर कभी भी एग्जिस्टेंस नहीं रहती है। हमारी गवर्नमेंट की विल है और मुझे अपने पुलिस पर, अपने जो जवान हैं उन पर भरपूर यकीन है और यकीनन आपको रिज़ल्ट्स नज़र आएंगे। जहाँ तक रही कराची की बात, तो कराची में यकीनन एक केयर टेकर गवर्नमेंट, CM साहब ने पहले भी बात की थी, मैं भी बार बार कहता रहा हूँ कि केयर टेकर गवर्नमेंट में जो बिगाड़ आया उसको बेहतर करने में कुछ टाइम लगेगा। और वहाँ पर ये जो एक स्ट्रीट क्राइम हो रहा है उसमें किस हद तक तो ज़ाब्ता आया है, लेकिन ज़ाब्ता आने में टाइम ज़रूर लगेगा। उस पर भी हमारा काम चल रहा है। उसको पॉलिटिसाइज़ करना किसी का ठीक नहीं है। मैंने नहीं सुनी है MQM की जो स्टेटमेंट है। मैं मीटिंग कर रहा था यहाँ पर और यकीनन सब जमायतों को मिलकर इन चीज़ों को बेहतर करने की ज़रूरत है। शहर सबका है और ये शहर, ये मुल्क, ये सिंध, ये पाकिस्तान हम सबका है। हम सब ने जॉइंट एफर्ट्स लेनी है। नाज़रीन, विच ओभर में वधंदड़ सिकताण सबबि आलमी मंडी में तेल अघर वधी रहिया आहिनि, जंहिं सबबि मुल्क में 16 अप्रैल खां ईंदड़ 15 ॾींहनि जे लाइ पेट्रोल ऐं डीज़ल जे अघर में ₹8.5 फ़ी लीटर वाध जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। ॿिए पासे इम्पोर्ट प्रीमियम में घटिताई ऐं नाणेश शरह में मामूली बहितरी थी आहे। ज़रीन मूजिबि आलमी मार्केट में पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में तरतीबवार $4 ऐं $4.5 फ़ी बैरल वाध थी आहे। उन्हनि अंगनि अखरनि मूजिबि मुल्क में पेट्रोल जे अघ में ₹2.5 खां ₹2.80 फ़ी लीटर वाध थी सघे थी। डीज़ल जे अघनि में ₹8 खां ₹8.5 वाध जो इम्कान आहे। टनवलयार वेझो पुलिस पुरमुज़ाहिमत नौजवान खे क़त्ल कंदड़ 2 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई आहे।
RRF पुलिस कार्रवाई कंदे ज्ञान कोहली जे क़त्ल में मुलविस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु फुर दौरान मुज़ाहिमत ते 20 वरियनि जे ज्ञान कच्छी कोहली क़त्ल कयो वियो हो। SSP जो चवणु हो त वाक़े बाद 2 टीमूं जोड़े कातिलनि खे टेक्निकल तरीक़े सां गिरफ़्त में आंदो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि वटां फुरथियल मोटरसाइकिल बि हथ कई वई आहे। ख़बर शामिल कंदासीं। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी चयो आहे त ईदी फाउंडेशन जा समाजी भलाई वारा क़दम वाखाण जोगा आहिनि। अब्दुल सत्तार ईदी पंहिंजी ज़ात में हिकु इदारो हो। गवर्नर सिंध कामरान टेसोरी सां ईदी फाउंडेशन जे सरबराह फैसल ईदी मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान अवामी भलाई जी क़दमनि समाजी तंज़ीमुनि जे किरदार समेत गॾियल दिलचस्पी जे ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वरिती। फैसल ईदी सिंध जे गवर्नर खे पंहिंजे इदारे जी मुस्तक़बिल जे मनसूबनि बाबति आगाह कयो। कामरान खान टेसोरी चयो त समाजी ख़िदमतुनि जे हवाले सां पूरी क़ौम ईदी साहब जी मक़रूज़ आहे। गवर्नर सिंध चयो त ईदी एम्बुलेंस मरीज़नि जी तिबी मरकज़नि ताईं पहुचण जो भरोसे जोॻो वसीलो आहे। सिंध आबादगार इतिहाद फुटनि जो इमदादी अघु 12,000 रुपया मुक़ररु करण जो मुतालबो कयो आहे। अॻवाननि जो चवणु आहे त पुष्टीअ जी आबादगारनि खे पाणी ॾिनो वञे। हैदराबाद में सिंध आबादगार इतिहाद जो इजलास मरकज़ी सदर नवाब ज़ुबैर टालपुर जी सदारत में थियो। इजलास में पुछड़ी ताईं पाणी न ॾियण जी मज़म्मत कई वई। इजलास में ॻाल्हाईंदे अॻवाननि जो चवणो त बारदाणे जे अमल खे साफ़ ऐं शफ़ाफ़ बणाए आबादगारनि खे तुर्त बारदाणो ॾेई कणिक मुक़ररु अघ ते ख़रीद कई वञे। नाज़रीन, जीए सिंध रहबर कमेटी जो इजलास हैदराबाद में थियो, जंहिंमें साईं GM साहिब जे वरसी गॾियल तौर ते मल्हाइण जो फ़ैसिलो कयो वियो। जीए सिंध रहबर कमेटी जो इजलास रियाज़ अली चांडियूं सदारत हेठि थियो। इजलास में असलम खैरपुरी, नवाज़ खान ज़ौर, नवाज़ शाह भाडाई, सूर्या सिंधी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में सिंध जी मजमूई सूरतहाल ते गौर वीचार करण समेत साईं GM साहिब जी वरसी 25 अप्रैल ते सन में गॾियल तौर मल्हाइण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में सिंध अंदरि वधंदड़ बदअमनी ते गणती ज़ाहिर कंदे प्रिया कुमारी समेत धाड़े लथां अगवा कयल समूरा मुख़्फ़ी बासियाब कराइण जो मुतालबो कयो वियो। इजलास खे ख़िताब कंदे रियाज़ चांडियो चवणु हो त सिंध में लाक़ानूनियत जो राज आहे। सिंध जे माण्हुनि खे सघारी जिदोजहद करणी पवंदी। करमपुर वेझो हथियारबंद मज़दार ड्राइवर खे अगवा करे विया। पुलिस हथियारबंदनि जो पहिरो खणी संदनि पोयां रवानी थी वई आहे। ॾियाणी मक्सी लिंक रोड तां शेर मोहम्मद लाड़े वटां हथियारबंद मज़दार ड्राइवर लैयावासी आसिफ़ खे अगवा करे विया। मज़दार ड्राइवर जे अगवा जे इतलाबात करमपुर पुलिस तोड़े रहवासी वॾंग में गॾु थिया। पुलिस ॾोहारियुनि जा पेरा खणी संदनि पोयां कचे तरफ़ रवानी थी वई। पुलिस जो चवणु आहे त मुग़वी खे बाज़ियाब कराए वेंदो। रहवासियुनि जो चवणु आहे त अगवा जूं वारदातूं मामूल बणियल आहिनि। केर बि महफ़ूज़ न आहे। नोटिस वठी अमन बहाल कराए वञे। रियाल वेझो परत जे कखां घरनि खे बाहि लॻण सबबि समूरो सामान सड़ी खाक थी वियो आहे। यूसी मेहर अली जे ॻोठ खेॾो में सादिक फुलपोटो जे कखां घर खे बाहि लॻी वई। पोरियत जे घर खे बाहि लॻण जे नतीजे में घर अंदरि पियल समूरो सामान सड़ी वियो। मुतासिर पोरियत खुलियल आसमान प्यारो मददगार वेठल आहे। उन अख़्तियारनि खां मदद जी अपील कई आहे। मुतासिर ॻोठाणे जो चवणु आहे त ख़बर नाहे अलाए कीअं ओचितो घर खे बाहि लॻी। सभु कुझु सड़ी वियो आहे। उन चयो त बाहि जे इतला बावजूदि फायर ब्रिगेड अमलो न पहुतो, मदद कई वञे। नाज़रीन, लाड़काणे में दुकानदार चोर करण जे इल्ज़ाम हेठि हिकु शख़्स खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। मार्केट थाणे जी हद रॉयल रोड ते क़ाइम जूस जे दुकान तां हिकु शख़्स चोरीअ जी कोशिशि कई त दुकानदार खेसि सोघो करे वरितो। दुकान मालिक मोहम्मद शेरोज़ शेख मीडिया खे ॿुधायो त ॻोठ लाशारी जो रहवासी चोर मंठार जो तोई दुकान मां चोरी करे रहियो त खेसि सग सुधो सोघो कयो ऐं पुलिस हवाले कयो। हुन चयो त ईद जे ॾींहं में दुकान अॻियां केतिरनि ई शहरनि जूं मोबाइल फ़ोन्स ऐं पर्सूं बि निकिरी वयूं हुयूं, जंहिंजी शिकायत असां हद जे पुलिस खे पिणु कई हुई। होॾां दुकान मां मुबैना तौरु चोरी कंदे वक़्तल चोर मंठार जतोई जो चवणो त हू जूस वठणु आयो हो। दुकानदार मथसि इल्ज़ाम लॻायो आहे। नाज़रीन, मटियारी जे कचे वारे इलाइक़े जा रहवासी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे अवेस मेमा। बिल्कुलु हिन वक़्तु असां बंदि मटियारी जेको कल्याण बंदि आहे उन जे हेठि कचे में मौजूदु आहियूं, जिते केतिरा ई माण्हू केतिरा जेके रहाकू आहिनि ॻोठाणनि जेके रहनि था, जेके पंहिंजो पोइ माल ऐं चौपायो माल उन जो ऐं जेके हिते आबादगार ज़मीनूं आबाद करे रहनि था। अचो त उन्हनि खां पुछूं था त हिते न स्कूल जी सहूलियत आहे, न लाइट जी सहूलियत आहे, न ई का सहूलियत हुजण बावजूदि हू इन इलाइक़े में कींदा रहनि, हुननि जो गुज़ारो कींदो थिए। अचो त हुन सां ॻाल्हियूं करियूं। सुकून वारी ज़िंदगी आहे, शहर खां बहितर प्यारो ॿनी ॿारो आहे पंहिंजो, उहे कंदा आहियूं ऐं मच्छी मारींदा आहियूं ढंढनि में। उन्हनि ते बि खोसा आहिनि या वॾेरा आहिनि, उहे बि चवंदा असांखे हिसो ॾियो। असां ग़रीब माण्हू केॾा वञूं, मलाज़ आता असांजी ढंढूं वसायूं, मच्छियूं वसायूं,
हुन खां पैसा अचनि। तव्हांजो रोज़गार जो ज़रियो कहिड़ो आहे? रोज़गार इहो मच्छी मारींदा आहियूं, बनी ॿारो कंदा आहियूं हर पे अरे हिते ती रहो था, कीअं था रहो, छा माहौल आहे, कीअं आहे? माल बाल जारी में हिते सही आहियूं। खाइण पीअण जो बंदोबस्तु? खाइण पीअण जो बंदोबस्तु त्या बनी ॿारो आहे। अच्छा, हा, कचो केतिरो वॾो आहे, केतिरो आहे, पाणी ईंदो आहे, पोइ छा कंदा आहियो? बस पाणी ईंदो आहे, वरी पके ते था वञूं। हींअर पाणी अचे थो? हा, पाणी कॾहिं कॾहिं ईंदो आहे? घणियूं बोॾूं ईंदियूं आहिनि? वॾूं ॿ असांजा का सहूलियत करे असांजी रोड जे बराबरि असां ॻोठ आहे ऐं कचो वेझो आहे। इन कचे में ॿिनि बनियूं आहिनि, ॿाहिरां जेके अचनि था बनियूं कनि था, असांखे कुझु बि कोन मिलियो आहे। ऐं हिते ॿिया ज़मीदार ऐं असांखे नकी था हारे रखनि, नकी को किथे को एकड़ ग़रीबी खे कंहिंखे था ॾियनि ऐं कंहिंखे नकी घस था ॾियनि मटण लाइ, कुझु बि कोन थो थिए। असां लाइट वाइट का निगाह हितां छिकियल आहे, तार वार होॾां मोहम्मद शाह दे बस हुते ई आहे, बस हिते बि किथे बि कोन्हे। जी बिल्कुलु, तव्हां हिन जो ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन जो इहो चवणु आहे त असीं पंहिंजी महिनत मज़दूरी करे मच्छी मारे ऐं जेका हिते बनी बारी करे असीं पंहिंजूं ज़रूरतूं पूरी कंदा आहियूं। नेशनल हाईवे जे क़रीब 500 मीटरनि ते नेशनल हाईवे आहे हितां, पर सिंध